में खां पोइ IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले के हवाले से पाक फ़ौज पारां शुरू कयल इंक्वायरी मुकम्मल कई वई है। कोर कमांडर कराची तरफां इन मामले ते इंक्वायरी शुरू कई वई हुई। इंक्वायरी मुकम्मल कई वई है। मज़ारे कायद ते नून लीग अगवान कैप्टन रिटायर्ड सफ़दर तरफां हंगामो ऐं उते नारेबाज़ी करण वारी रात ही IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले ते पीपल्स पार्टी शदीद एहतजाज रिकॉर्ड करायो हो। सिंध हुकूमत ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफां आर्मी चीफ के इन मामले की जांच ऐं नोटिस वठण जो मुतालबो कियो वियो हो। पाक फ़ौज तरफां शुरू कयल इंक्वायरी मुकम्मल कई वई है। कोर कमांडर कराची तरफां इन मामले ते इंक्वायरी रिपोर्ट जोड़ी वई है। इंक्वायरी हाणे इन मामले ते मुकम्मल कई वई है। IG सिंध के तहफ़ुज़ातन बाबत फ़ौज के इन हवाले से जांच मुकम्मल कई वई। वाक़े की जांच आर्मी चीफ के हुक्म ते कई वई। ISPR जो यो चवण है तो पाक फ़ौज तरफां इन मामले ते इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ISPR ॼाणायो है तो मज़ारे कायद बेहुरमती ते कार्रवाई अवामी दबाव तहत कई वई। IG सिंध के तहफ़ुज़ातन बाबत फ़ौज के कोर्ट ऑफ इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ISPR जो चवण है तो वाक़े की जांच आर्मी चीफ के हुक्म ते कई वई हुई। आर्मी चीफ का बिलावल भुट्टो ज़रदारी इन मामले ते नोटिस वठण जो मुतालबो कयो हो। ISPR जो चवण है तो मज़ारे कायद ते बेहुरमती वाले मामले ते कार्रवाई अवामी दबाव के नतीजे में आई। IG सिंध के तहफ़ुज़ातन बाबत फ़ौज की कोर्ट ऑफ इंक्वायरी मुकम्मल कई वई है, जैसा तफसील भी जारी किया वेंदा। ISPR जो चवण है तो पाक फ़ौज तरफां इन मामले ते शुरू कयल इंक्वायरी मुकम्मल कई वई है। अहम तरीन खबर के ॾियूं पिया। मज़ारे कायद ते नून लीग अगवान कैप्टन रिटायर्ड सफ़दर तरफां नारा हणाया विया। इन मामले ते जो रद्द अमल साम्हूं आयो। PTI जा कुछ अगवान जेके हुआ वो इन ते केस दाख़िल कराइण जे लाइ भी विया ऐं उन ही रात IG सिंध के मुबैना तौर अगवा वारे मामले खां पोइ कैप्टन रिटायर्ड सफ़दर के कराची के एक निजी होटल में गिरफ्तार किया वियो। कुछ कलाकनि खां पोइ उन जी ज़मानत भी थी। इन मामले ते पीपल्स पार्टी सिंध हुकूमत तरफां शदीद रद्द अमल ॾिनो वियो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं मरियम नवाज़ सिंध हुकूमत जा PP जा मेहमान हुआ ऐं मज़ारे कायद ते अड़ा के नारा न लगाया विया। मज़ारे कायद ते नारे ऐं हंगामे जो केस भी दाख़िल किया वियो हो, जंहिंजे हवाले से भी गुज़िरियल ॾींहुं कराची में सिंध पुलिस यो मौक़िफ़ इख्तियार कयो ऐं इन केस के कूड़ो करार ॾिनो वियो। IG सिंध के मुबैना अगवा वारे मामले ते भी पीपल्स पार्टी ऐं सिंध हुकूमत जो शदीद रद्द अमल साम्हूं आयो। पाक फ़ौज तरफां इन मामले ते इंक्वायरी शुरू कई वई हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी भी आर्मी चीफ ते खां इन मामले ते नोटिस वठण जो मुतालबो कियो वियो हो, जेखां पोइ पाक फ़ौज जे आर्मी चीफ तरफां कोर कमांडर कराची की सरबराही में इन ते एक इंक्वायरी जोड़ी वई। पाक फ़ौज तरफां हाणे इन मामले ते इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ISPR इन मामले ते चयो है तो IG सिंध के तहफ़ुज़ातन बाबत फ़ौज की कोर्ट ऑफ इंक्वायरी मुकम्मल कई वई है। वाक़े की जांच आर्मी चीफ के हुक्म ते कई वई ऐं मज़ारे कायद ते जेका नारेबाज़ी ऐं हंगामा आराई थी उन खां पोइ कार्रवाई अवामी दबाव हो, जंहिंजे तहत कैप्टन रिटायर्ड सफ़दर के गिरफ्तार किया वियो ऐं उन जो केस भी दाख़िल किया वियो। IG सिंध के मुबैना अगवा वारे मामले ते भी अञा वधीक तफसील जारी कया वेंदा। ISPR जो चवण है तो इन वाक़े की जांच आर्मी चीफ के हुक्म ते कई वई ऐं कोर कमांडर कराची की अगवानी में इन बाबत इंक्वायरी कमेटी भी जोड़ी वई हुई। पाक फ़ौज तरफां हाणे इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ISPR ॼाणायो है तो कार्रवाई दौरान ऑफिसर्स जज्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। ISPR तरफां इन मामले ते पाक फ़ौज तरफां जेका कार्रवाई मुकम्मल कई वई है, इंक्वायरी मुकम्मल थियण जा तफसील भी जारी किया पिया वञनि। लाॻापियल ऑफिसर्स के हवाले से एक्शन भी खयो वियो है। IG सिंध के तहफ़ुज़ातन बाबत फ़ौज की कोर्ट ऑफ इंक्वायरी मुकम्मल कई वई है। ISPR जो चवण है तो आर्मी चीफ का इन मामले ते नोटिस वठण जो मुतालबो कियो वियो ऐं आर्मी चीफ इन मामले ते जांच जो हुक्म ॾिनो। मज़ारे कायद बेहुरमती ते कार्रवाई अवामी दबाव हो। ISPR इन इंक्वायरी के मुकम्मल थियण जा तफसील जारी किया आहिनि, जंहिंमें चयो वियो तो कार्रवाई दौरान ऑफिसर्स जज्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। लाॻापियल ऑफिसर्स के पंहिंजी ज़िम्मेवारियुनि खां हटायो वियो है। ISPR जो चवण है तो जिन ऑफिसर्स जज्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो उन्हनि खे पंहिंजनि ड्यूटियुनि तां पंहिंजनि उहिदनि तां हटायो वियो है।
कोर कमांडर कराची तरफां IG सिंध के मुबैना तौर अगवा करण वारे वाक़े जी जांच मुकम्मल कई वई आहे। ISPR तफ़सील जारी कया आहिनि, जंहिंमें चयो वियो आहे त रेंजर्स ऐं सेक्टर हेडक्वार्टर ISI जे ऑफिसर्स ते कार्रवाई लाइ अवाम जो शदीद दबाव हो। छिकताण में सूरत हाल के कंट्रोल करण लाइ ॼाणायल ऑफिसर्स जज़्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। कोर्ट ऑफ इंक्वायरी जी सिफ़ारिशुनि तहत लाॻापियल ऑफिसर्स खे हाणे पंहिंजे उहिदनि तां पंहिंजी ड्यूटीज़ तां हटायो वियो आहे। ISPR या पधराई जारी कई आहे, जंहिंमें इहो चयो वियो त मज़ार क़ाइद ते हंगामा आराई ऐं नारेबाज़ी वारी राति ते जेको IG सिंध जे मुबैना अगवा वारो मामिलो साम्हूं आयो, इन वाक़े जी जांच कराइण जे लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध हुकूमत तरफ़ां बि मुतालबो कयो वियो आर्मी चीफ खां त नोटिस वठे। आर्मी चीफ इन ते हिकु जांच कमेटी जोड़ी। कोर कमांडर कराची खे हिदायत कई वई त इन मामले जी जांच कई वञे। ISPR जो चवणु आहे त कोर कमांडर कराची तरफ़ां IG सिंध जे मुबैना अगवा वारे वाक़े जी जांच मुकम्मल कई वई आहे। इन जांच जे हवाले सां ॿुधायो वियो आहे त रेंजर्स ऐं सेक्टर हेडक्वार्टर ISI जे ऑफिसर्स ते कार्रवाई लाइ अवाम तरफ़ां शदीद दबाव हो ऐं शदीद अवामी दबाव जे नतीजे में इहा कार्रवाई कई वई। छिकताण वारी सूरत हाल खे कंट्रोल करण जे लाइ ॼाणायल ऑफिसर्स जज़्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। कोर्ट ऑफ इंक्वायरी जी सिफ़ारिशुनि तहत लाॻापियल ऑफिसर्स खे हाणे हटायो वियो आहे। जिन ऑफिसर्स इहा कार्रवाई कई उन्हनि जज़्बाती रद्द अमल ज़ाहिर कयो। उन्हनि ख़िलाफ़ एक्शन खणंदे उन्हनि ऑफिसर्स खे पंहिंजनि उहिदनि तां ऐं ड्यूटीज़ तां हटायो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ इस्लामाबाद जे रिपोर्टर ज़ुल्फ़िकार गुरामाणी खां। ज़ुल्फ़िकार, वधीक आगाह कजो, मज़ार क़ाइद ते हंगामो ऐं IG सिंध जे मुबैना अगवा वारे मामले जी हाणे जांच मुकम्मल कई वई आहे। जी, इन हवाले सां हींअर ISPR तरफ़ां पधराई जारी कई वई आहे। ISPR जो इन हवाले सां चवणु आहे त ही जेको कराची जे अंदरि वाक़ियो थियो हो, उन वाक़िए खां फौरन पोइ इंक्वायरी तश्कील ॾिनी वई ऐं वाक़िए जी इंक्वायरी कराइण जे हवाले सां फ़ैसिलो कयो वियो। ISPR जो इहो चवणु आहे त उहा जेका इंक्वायरी कराई वई हुई, उन इंक्वायरी जे मुकम्मल थियण खां पोइ जेकी लाॻापियल ऑफिसर हुआ उन्हनि खे हटाइण जो फ़ैसिलो कयो आहे। इंक्वायरी मुकम्मल थी वई आहे। ISPR पंहिंजी प्रेस रिलीज़ में इहो ॼाणायो आहे त जॾहिं इहो वाक़ियो थियो त उन वाक़िए खां पोइ प्रेशर तमामु घणो हो ऐं कम्युनिकेशन जो मामिलो बि साम्हूं आयो, जॾहिं त लाॻापियल इदारनि ते अवाम जो प्रेशर बि साम्हूं आयो ऐं इंक्वायरी फौरी तौर ते चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे तरफ़ां इंक्वायरी जो चयो वियो ऐं उहा इंक्वायरी हींअर मुकम्मल कई वई आहे ऐं जिन खे बि उन वाक़िए जे हवाले सां ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे त उन्हनि खे GHQ रिपोर्ट करण जे हवाले सां बि चयो वियो आहे। ही ISPR जी हींअर पधराई जारी थी आहे, जंहिंमें ISPR इहो ॼाणायो आहे त कराची में IG सिंध जे जेको मुबैना तौर ते अगवा वारो मामिलो हो, उन ते इंक्वायरी कंडक्ट कई वई हुई। उहा इंक्वायरी मुकम्मल कई वई। इंक्वायरी जो फ़ैसिलो बि साम्हूं अची चुको आहे ऐं जेकी लाॻापियल इन इंक्वायरी जे अंदरि जिन खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो आहे उन्हनि खे GHQ रिपोर्ट करण जे लाइ बि चयो वियो आहे। ज़ुल्फ़िकार, अहम मामिलो जेको आहे IG सिंध जे मुबैना अगवा वारो, जंहिं ते सिंध हुकूमत बि शदीद रद्द अमल ज़ाहिर कयो। अॻिले ॾींहुं सिंध जो वॾो वज़ीर बि ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी बि IG सिंध वटि विया। मामिलो इहो उथारियो वियो त IG सिंध खे अगवा कयो वियो ऐं उनखां ज़बरदस्ती उन इंक्वायरी ते उन केस जे पेपर ते सही कराई वई त जेको कैप्टन रिटायर्ड सफ़दर आहे उनजी गिरफ़्तारी जा हुकुम जारी कया विया आहिनि। मतिलबु इन में हाणे तस्दीक थी चुकी त IG सिंध खे उनजे घरां खयो वियो हो। जी, ॾिसो, इहो हिकिड़ो अलॻि मामिलो आहे। गुज़िरियल ॾींहुं तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं सिंध हुकूमत जे सूबाई वज़ीरनि खां उहे सवाल कया विया त उन्हनि जो बि चवणु हो त पहिरियां ई रिपोर्ट जेका इंक्वायरी आहे उहा आर्मी चीफ जे तरफ़ां इंक्वायरी कंडक्ट कई वई आहे। उहा इंक्वायरी साम्हूं अचणु खपे। हिकु इंक्वायरी तव्हांखे यादि आहे त सिंध हुकूमत जे पंहिंजे तरफ़ां इंक्वायरी आहे जंहिंजो 1 महीने जो टाइम रखियल हो, त उनजे करे विफ़ाक़ी सतह ते बि इहो मुतालबो अची रहियो हो त उहा इंक्वायरी साम्हूं अचणु खपे। सिंध हुकूमत ते वधीक प्रेशर हो ऐं ॿिए तरफ़ इहो सवाल बि हो त आर्मी चीफ इन हवाले सां जेका इंक्वायरी कंडक्ट कराई आहे त उहा इंक्वायरी बि साम्हूं अचणु खपे। गुज़िरियल ॾींहुं यानी काल्ह ई जेका PDM जी डेवलप थी आहे त उन्हनि पंहिंजे इजलास जे अंदरि चयो त जेका इंक्वायरी IG सिंध जे अगवा या मुबैना अगवा जो मामिलो आहे उनखे पब्लिक करण जो मुतालबो मौलाना फज़लुर रहमान प्रेस कॉन्फ्रेंस में या PDM जे इजलास जे अंदरि इहो मामिलो आयो
त हर सूरत में इहो मुतालबो रखियो वेंदो त जेको सिंध जे IG खे अगवा करण जो वाक़ियो पेश आयो आहे उन इंक्वायरी खे पब्लिक करणु खपे। हाणे इहो साॻे वक़्तु आर्मी चीफ जी इंक्वायरी खे पब्लिक करण जे हवाले सां बि मुतालबो हो त सिंध हुकूमत जे जेका कमेटी जोड़ियल आहे उन जे हवाले सां बि हो त उनखे पब्लिक थियणु खपे। हीउ हिकु अहिड़े क़िस्म जो दबाव हो जेको ॿिन्ही तरफ़नि खां एस्टेब्लिशमेंट ते बि ऐं सियासी सूरत हाल जे हवाले सां PDM जे पंहिंजे यानी सिंध हुकूमत ते बि प्रेशर हो त जेको वाक़ियो थियो आहे उन वाक़िए खे पब्लिक कयो वञे। हींअर जॾहिं उहा सूरत हाल साम्हूं आई आहे त उन इंक्वायरी खे मुकमल करे ऐं उनखे ISPR पंहिंजी पधिराई में आयो आहे त उहो जेको हिकिड़ो मुतालबो आहे उन मुतालबे जे हवाले सां इहा सूरत हाल साम्हूं अचे पई त हीअ इंक्वायरी मुकमल कई वई ऐं ॿिए पासे खां न रुॻो इंक्वायरी मुकमल थी बल्कि उनखे ज़िम्मेवार बि जेके हुआ उन्हनि खे बि ज़ाहिर कयो वियो आहे। हीअ हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी आहे जंहिंखे तव्हां सियासी हवाले सां बि चई सघो था त जेको मुतालबो उहो साम्हूं अची चुको आहे। हाणे उन हवाले सां इहो हिकिड़ो वधीक बहस थींदो त जेकॾहिं हीअ इंक्वायरी मुकमल थी चुकी आहे त उनजा वधीक ॿिया पासा जेके आहिनि उहे कीअं था उनखे एड्रेस कयो वञे। ठीक है ज़ुल्फ़िकार गुरामानी तव्हां मौजूद ही रहो तव्हां वक्तन बवक्तन अपडेट्स भी मालूम कंदा रहंदासीं। ISPR पंहिंजी जेका पधिराई जारी कई है इन मामले ते इंक्वायरी मुकमल कई वई कोर कमांडर जी अगवानी में यह कार्रवाई इंक्वायरी शुरू कई वई हुई ऐं ॿुधायो वियो त ज़िम्मेवार ऑफिसर्स के अड़वंदड़ सूरत हाल खां पासो करणु घुर्जे हाँ पर शदीद अवामी रद्द अमल ऐं दबाव जी सूरत हाल के वो मैनेज न करे सघिया ऐं अहिड़े अमल सां रियासत के ॿिनि इदारनि विच में ग़लत फहमियूं भी पैदा थियूं। रेंजर्स ऐं सेक्टर हेडक्वार्टर ISI जो ऑफिसर्स ते कार्रवाई लाइ अवाम जो शदीद दबाव हो। मज़ार कायद ते न नारेबाजी जी सूरत हाल दौरान जेके उते शहरी मौजूद हुआ इन में PTI जा कुछ कराची सां ताल्लुक़ रखंदड़ जेके मकामी अगवान हुआ उन्हनि तरफ़ां भी काफ़ी इन ते एक दबाव वारी सूरत हाल पैदा थी त कैप्टन रिटायर्ड सफदर ख़िलाफ़ केस दाख़िल थियणु घुर्जे उनखे गिरफ़्तार कयो वञे। उन ई राति IG सिंध जे भी मुबैना अगवा वारो मामलो साम्हूं आयो। अगले ॾींहं ते ही सिंध हुकूमत तरफ़ां उन सां मुलाक़ात कई वई ऐं सिंध पुलिस तरफ़ां भी न सिर्फ IG सिंध पर AIG कराची ऐं केतिरनि ई पुलिस जे सीनियर अमलदारनि तरफ़ां मोकल जूं दरख़्वास्तूं भी ॾिनियूं वयूं। हिकु शदीद बहरान वारी सूरत हाल पैदा थी हुई। बिलावल भुट्टो ज़रदारी इन मामले ते प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं आर्मी चीफ खां सिधी रीत मुतालबो कयो वियो त उहो इन मामले ते नोटिस वठे इन मामले जी जांच कराई वञे। छिकताण वारी सूरत हाल पैदा थी कराची में ऐं इहा छिकताण वारी सूरत हाल कंट्रोल न करे सघण करे ॼाणायल ऑफिसर्स जज़्बाती रद्द अमल ॾिनो। कोर्ट ऑफ इंक्वायरी में इहा भी सिफारिश कई वई त लाॻापियल ऑफिसर्स खे हाणे हटायो वञे उन्हनि खे GHQ रिपोर्ट करण लाइ चयो वियो आहे। कोर कमांडर कराची तरफ़ां IG सिंध के मुबैना तौर अगवा वारे वाक़े जी जांच मुकमल कई वई आहे पर इन जा तफ़सील अञा अचण बाक़ी आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां भी इन मामले ते विज़ारती कमेटी जोड़ी वई आहे जंहिंजा भी तफ़सील अञा ताईं साम्हूं नाहिनि अची सघिया। उहा जांच मुकमल नाहे थी। पाक फ़ौज तरफ़ां अलबत्ता इन मामले ते हाणे जांच मुकमल कई वई आहे। इन ई मामले जो वधीक पस मंज़र मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर दोदो चांडियो खां। दोदो आगाह कजो सिंध हुकूमत पीपल्स पार्टी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी PP चेयरमैन इन मामले ते शदीद रद्द अमल ज़ाहिर कयो हो ऐं सियासी मैदान में भी इन मामले ते तमामु घणो बहस थींदो रहियो। PTI इन में दबाव विझंदी रही पीपल्स पार्टी ते भी ऐं नून लीग ते भी त मज़ार कायद जी बेहुरमती थी आहे। इन मामले जी जेका अॻिते वञी जांच शुरू कई वई पाक फ़ौज तरफ़ां उहा त हाणे मुकमल थी वई आहे पर अञा ताईं विज़ारती कमेटी जी जांच मुकमल नाहे थी सघी। कल्ह ई नासिर शाह चयो त जेसि ताईं जेका चीफ ऑफ आर्मी स्टाफ इंक्वायरी हुकुम ॾिनो हो उन जी रिपोर्ट न अचे उन बाद असां पंहिंजी रिपोर्ट जारी कंदासीं। सिंध गवर्नमेंट 1 महीने जो टाइम ॾिनो हुयो जॾहिं त चीफ ऑफ आर्मी स्टाफ 10 ॾींहंनि जो टाइम ॾिनो हुयो इंक्वायरी जो। तंहिं करे जेका DG चीफ ऑफ आर्मी स्टाफ पारां जेका इंक्वायरी कराई वई हुई कोर कमांडर कराची खां उनजी रिपोर्ट हाणे ISPR जे बयान में जारी थी आहे। पर सिंध गवर्नमेंट जे वज़ारती कमेटी जोड़ी हुई उन सिर्फ़ु हिकिड़ी मीटिंग कई। उन मीटिंग खां पोइ जेको सरबराह आहे सईद गनी उहो मोकल करे वियो गिलगित बल्तिस्तान उते आहे जॾहिं उनजा जेके बाक़ी वज़ीर आहिनि उहे बि कराची में मौजूदु न आहिनि। तंहिं करे उन बाबति फर्दर का बि एक्टिविटीज़ न थी सघी आहे न जेके अंगखर गॾु थी सघिया आहिनि न IG जो बयानु थी सघियो आहे न जेको तय थियो त रोज़ानी बुनियाद ते मीटिंग करे CCTV फुटेजिस ॿिया शयूं गॾु कयूं वेंदियूं उहे पोइ अञा ताईं
साम्हूं न आयो। तंहिं करे लॻे थो त अॼु जॾहिं ही चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे इंक्वायरी जो पधरी कई आहे उन खां पोइ हाणे सिंध गवर्नमेंट तकलीफ़ दो किथे ईअं त न आहे जीअं मां चओ पिया त रोज़ानी बुनियाद ते इन कमेटी खे मिलणो हुयो पर मुख़्तलिफ़ जेके वज़ीर इन कमेटी में शामिल किया विया न उन बयान वरिता न IG सिंध खे न जांच में हिनमहिल ताईं शामिल कयो वियो आहे। छा सिंध हुकूमत जी जोड़ियल या वज़ारती कमेटी इंतज़ार करे रही हुई त पाक फ़ौज तरफ़ां पहिरियां इन मामले जी जांच मुकमल कई वञे ऐं जांच साम्हूं अचे त उन्हनि जो कमु आसान थी वेंदो? जी बिल्कुलु ज़ाहिर आहे जेको जिन इदारनि सां कार्रवाई कई हुई उहे उन्हनि खे ओवरऑल पाकिस्तान में इंतहाई पावरफुल इदारो सम्झो वञे थो। तंहिंजे करे सिंध जेका सिविलियन हुकूमत आहे सूबाई हुकूमत उहा उन में एतिरी शायदि उहो पाण खे मज़बूत न पई महसूसु करे सघी त जंहिं करे हुननि इंतज़ारु कयो त पहिरीं चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी इंक्वायरी मुकमल थिए उन खां पोइ सिंध गवर्नमेंट पंहिंजी इंक्वायरी जेका आहे मुकमल करे। हीअ इदारनि जे विच में हुयो पुलिस बि हिकिड़ो लॉ एंड फोर्सिस इदारो आहे ऐं ख़ुदि जिन इदारनि कार्रवाई कई उन्हनि मथां ज़िम्मेवारियूं आहिनि त उन रिपोर्ट जंहिंमें हीउ ॼाणायो वियो आहे त हिकिड़ो अवामी दबाव हो अवामी दबाव तहत जेको आहे हीअ कार्रवाई थी। तंहिं करे उन ई रोशनी में हाणे सिंध गवर्नमेंट जेका आहे उनखे पंहिंजी रिपोर्ट साम्हूं अचणु घुरिजे। कल्ह जीअं मूं ॿुधायो पहिरीं त नासिर शाह खां इहो प्रेस सां सवाल थियो सिंध हुकूमत समाज जो वज़ीर आहे उन चवणो त पहिरीं उहा इंक्वायरी अचे ऐं हाणे जेका सूरत नज़र अचे थी उन में लॻे थो त तकिड़ो इन सिलसिले में का मीटिंग थींदी ऐं सिंध गवर्नमेंट पंहिंजी इंक्वायरी जेका आहे जीअं ई महीनो मुकमल थींदो छाकाणि 18 अक्टूबर ते वाक़ियो पेश आयो हुयो 18 अक्टूबर 19 अक्टूबर विच वारा राति। दो असां सां गॾु हबीब जमाली भी मौजूद आहे उनखां बि अपडेट्स मालूम कयूं था पर उनखां असांखे इहो ज़रूरु ॿुधाइजो त हिनमहिल ताईं वज़ारती कमेटी जूं केतिरियूं मीटिंग्स थियूं आहिनि छा सभिनी वज़ीरनि उनखे बाक़ाइदा अटेंड कयो? जी बिल्कुलु ही जेका मीटिंग थी हुई उहा हिकिड़ी मीटिंग थी हुई ऐं उन मीटिंग में जेके माण्हू 5 वज़ीर हुया उहे सभु शामिल हुया उन गजाणी में सभु शरीक थिया हुया। जॾहिं खां इहा वज़ारती कमेटी जोड़ी वई आहे रोज़ानो बुनियाद ते इन मामले जी जांच करणी हुई पर हिनमहिल ताईं सिर्फ़ु हिकु कमेटी थी आहे उन में बि सिर्फ़ु सभु वज़ीर शामिल थिया पर उनखां पोइ इन जी बाक़ाइदगी सां फॉलोअप नाहे थियो। हबीब जमाली बि असां सां गॾु मौजूदु आहे उनखां बि वधीक अपडेट्स मालूम कयूं था। हबीब आगाह कजो जे ॾींहुं इहो वाक़ियो पेश आयो हो मज़ार क़ाइद ते नारेबाज़ी वारो उनखां पोइ मुसलसल जेके मुख़्तलिफ़ सियासी जमायतूं आहिनि जंहिंमें PTI सर फ़हरिस्त हुई उन तरफ़ां दबाव वधायो वियो अवामी रद्द अमल बि साम्हूं आयो इन खां पोइ कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे हिकु निजी होटल मां गिरफ़्तार कयो वियो। छा कुझु थियो हुयो न राति छा उन खां पोइ सूरत हाल रही असांखे पस मंज़र खां बि आगाह कजो। हिनमहिल ताईं जेके केस जी कार्रवाई आहे गुज़िरियल ॾींहुं बि इन केस खे अदालत में कूड़ो करार ॾिनो वियो हो सिंध पुलिस तरफ़ां उन मामले बाबति बि असांखे आगाह कजो। 18 तारीख़ ते जलसो थियो हुयो जलसो जेको पीपल्स पार्टी ऐं PTM जे प्लेटफॉर्म तां ही जलसो थियो हुयो कराची में जंहिंजी मेज़बानी पीपल्स पार्टी जेका आहे उहा करे रही हुई। उन ॾींहुं जलसे खां अॻु में जेको आहे ही जेकी कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं मरियम नवाज़ शरीफ़ जेकी आहिनि उहे मज़ार क़ैद पहुता हुआ उन्हनि खे मज़ार क़ैद ते हाज़िरी भरणी हुई पर इंतज़ामिया कारकुननि खे अंदरि वञण जी इजाज़त न ॾिनी हुई। उन ते नारेबाज़ी थी हुई उन नारेबाज़ी खां पोइ जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका वफ़ाक़ में हुक्मरान जमायत आहे उन जा जेकी सूबाई अॻवान आहिनि उन्हनि एहतजाज कयो ऐं इल्ज़ाम लॻायो हो त कैप्टन रिटायर्ड सफ़दर ऐं मरियम नवाज़ शरीफ़ जिन जेको आहे मज़ार अंदरि सियासी नारेबाज़ी कई ऐं मज़ार जो तक़दुस आहे उनखे पैमाल कयो। PTI अॻवान FIR जे लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई पर पुलिस FIR वठण खां इनकार कयो हो। उन खां पोइ धरणो लॻायो वियो हो जंहिंमें हलीम आदिल शेख वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं ॿिया जेकी सूबाई MPs दर्जन MPs हुआ उन्हनि थाणे आॾो धरणो हयो ब्रिगेड थाणे आॾो धरणो जेको आहे सॼी राति जारी रहियो तां वञी फजर थियो पर धरणो ख़त्म उन खां पोइ जेको आहे पुलिस खे दरख़्वास्त वठणी पई ऐं FIR कटणी पई। हिन FIR में जेको फरियादी आहे उहो बि हलीम आदिल शेख जेको MP आहे भाणे जो जेको आहे हुयो उन खां पोइ पुलिस FIR दाख़िल कई। FIR दाख़िल थियण खां पोइ इहा सॼी कहाणी जॾहिं मीडिया ते आई त कीअं FIR दाख़िल थियण लाइ पुलिस ते कयो वियो ऐं पोइ IG सिंध जे अॻवा वारो मामिलो जेको आहे उहो साम्हूं आयो हो त कीअं कुझु माण्हू IG सिंध खे उनजे घरां जेको आहे वठी विया हुआ। उन खां पोइ जो एडिशनल IG कराची गुलाम नबी मेमण अॻु में मौजूदु हो पोइ कीअं उनखे प्रेशराइज़ करे FIR जे लाइ ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे गिरफ़्तार करण जे लाइ प्रेशराइज़
उनखां पोइ पुलिस जेका आहे उहा निजी होटल पहुती ऐं लॉक जेको दरवाज़े जो हुयो उनखे तोड़े कैप्टन रिटायर सफ़दर खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो हो। उनजी वीडियो जेका आहे उहा पिणु मंदरियाम ते आई हुई। कैप्टन रिटायर सफ़दर खे अज़ीज़ भट्टी थाणे ते रखियो वियो हो। उन ॾींहुं जेको आहे कैप्टन रिटायर सफ़दर खे जेको आहे उहो अदालत में पिणु पेश कयो वियो हो। जॾहिं त हिन FIR में सिर्फ़ु 2 नाला ॾिना विया हुआ, जिन में कैप्टन रिटायर सफ़दर ऐं मरियम नवाज़ शरीफ़ ॿियनि जा नाला जेको आहे FIR में न ॼाणाया विया हुआ। केस में जेको आहे अदालत उन ॾींहुं जेको आहे ज़मानत कई हुई ऐं इन मामले जो जॾहिं इहो मामिलो जीअं इहा कहाणी साम्हूं आई त कीअं पुलिस प्रेशराइज़ कयो वियो त सिंध पुलिस जा इंतिहाई सीनियर ऑफिसर जिन जो तइदाद 65 आहे उहे जेकी आहिनि उन्हनि मोकलनि जूं दरख़्वास्तूं ॾेई छॾियूं हुयूं। हिकु महीने जूं मोकलनि जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं। जॾहिं त जेको एडिशनल IG इमरान याकूब मिनास उन एप्लीकेशन में वाज़े लिखियो वियो त जीअं जहिड़े तरीक़े सां IG सिंध जी तदलील कई वई मुश्किल आहे त हू पंहिंजी ड्यूटी जेका आहे उहा करे। उन लाइ हू इन सदमे मां ॿाहिरि निकिरण लाइ घटि में घटि हुनखे 45 ॾींहं खपनि ऐं हुन उहो 45 ॾींहंनि जी मोकल जी दरख़्वास्त ॾिनी हुई, जंहिंखां पोइ 65 ऑफिसरनि लाॻीतो जेको आहे मोकलनि जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं हुयूं। तव्हां वञी थाणनि जा SHOs सिपाही हुआ, उन्हनि बि मोकलनि जूं दरख़्वास्तूं ॾिनियूं त कीअं IG सिंध जी तदलील कई वई ऐं हू इन सूरत में कमु करणु नथा चाहिनि। अहिड़े सॼी सूरत PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कई। वॾो वज़ीर सैद शाह उन सां गॾु मौजूदु हुयो। वॾे बिलावल भुट्टो इहा अपील कई हुई त उहो मोकल ते पुलिस ऑफिसर न वञनि। उनखां पोइ आर्मी चीफ नोटिस वरितो हो। आर्मी चीफ जेको आहे उन IG सिंध सां बि ॻाल्हायो हो। हाणे तो केस जेको आहे उहो कल्ह ई ख़तमु थी वियो हो। अदालत तरफ़ां पुलिस जॾहिं उहो इस्तग़ासा आयो, जॾहिं उहो जमा करायो, फरियादी मदारी कायद ते मौजूदु ई न हुयो। कल कैप्टन रिटायर सफ़दर जी जेका आहे उहा जेको केस आहे उनखे अदालत ख़तमु करे छॾियो आहे। ही इंक्वायरी रिपोर्ट जेका आहे जंहिं लाइ SPR तरफ़ां ऐं हबीब असांखे इन मामले में बि थोरो अपडेट कजो त जेको फरियादी वकास ॼाणायो वियो हो, जेको PTI MPA हलीम आदिल शेख जो भाणेजो आहे, उहो पिणु दहशतगर्दी जे हिकिड़े केस में पहिरियां खां ई नामज़द थियल हो, जंहिं ते हलीम आदिल शेख इहो मौक़िफ़ इख़्तियार कयो त सिंध हुकूमत इंतकामी कार्रवाई कई हुई उन जे भाणेजे जे ख़िलाफ़। कुल हद तकलीन ख़िलाफ़ जॾहिं पुलिस ऑपरेशन कयो हो त उन वक़्तु पुलिस ते पथराव कयो वियो हो, गाॾियुनि जा शीशा तोड़िया विया हुआ ऐं पुलिस सां मुआदो अटकायो वियो। सरकारी कमु जेको आहे उन ड्यूटी उन में रुकावटूं विधियूं हुयूं। उहो FIR पुलिस उहा दाख़िल कई हुई जंहिंमें हिन केस जो फरियादी वकास जेको आहे उनखे नॉमिनेट कयो वियो हो। कलम 680 उन में जेको आहे दाख़िल करायो वियो हो। उहो केस त काफ़ी पुराणो हुयो। वकास जॾहिं इहा FIR फरियादी थी FIR दाख़िल कराई, पोइ मरियम नवाज़ शरीफ़ साहिबा जेके उन प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो चयो त हीउ पाण जेको आहे रूपोश जवाबदार आहे। उनखां पोइ जेको आहे हलीम आदिल शेख इहो इल्ज़ाम लॻायो वियो त हीउ जेको आहे सिंध सरकार इंतकामी कार्रवाइयुनि तहत ही FIR जेका आहे उहा दाख़िल कराई आहे। हाणे उन केस में बि ज़मानत हासिल करे वरिती आहे वकास। जॾहिं त वकास तरफ़ां हाणे इन ॻाल्हि जी वञे वकास इहो इल्ज़ाम तोड़े त हू मदार कायद ते मौजूदु हुयो। पुलिस कैप्टन रिटायर सफ़दर वारे केस खे ख़तमु कयो, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे, छाकाणि त हथ वठी इन केस खे ख़तमु करायो आहे। ठीकु आहे, पुलिस जो चवणु आहे त जंहिं वक़्तु इहा नारेबाज़ी थी मज़ार कायद ते इन दौरान वकास उते मौजूदु ई न हो। वकास जे इन केस खे कूड़ो करार ॾिनो वियो आहे गुज़िरियल ॾींहुं ई, जीअं त वकास इन केस जी जांच दौरान हिकु दफ़ो बि तफ़्तीशी टीम आॾो बि पेश न थियो। कोर कमांडर कराची तरफ़ां IG सिंध जे मुबैना तज़लील ऐं अग़वा वारे वाक़े ते जेको मुतालबो कयो वियो सिंध हुकूमत तरफ़ां PP चेयरमैन तरफ़ां त इन मामले ते पाक फ़ौज एक्शन खणे। आर्मी चीफ तरफ़ां जोड़ियल इंक्वायरी जेका कोर कमांडर जी अॻवाणी में हुई, उन हाणे पंहिंजी जांच